अज ॾिस दुनिया वारो जेके मेणा ॾींदा आहियो असां चऊं था असां हिन पाकिस्तान में रहण जे लाइ तयारु न आहियूं। सिंध घुरे थी आज़ादी। अॼु आउं दुनिया वारनि खे ऐं पंहिंजे साफ़ी ॿारनि खे इहा गुज़ारिश थो कयां त जेके माण्हू चवंदा आहिनि त क़ौम परस्त हिकिड़ी सीट बि खटी नथा सघनि। अॼु अवामी समुंड जे मार्फत ही लखे सिंध जा किरोड़े कूंदड़ पुट, ही सिंध जूं नियाणियूं, ही सिंध धरती जा वारिस अॼु चिट्टे ऐं वाज़े तौर ते सिंधु देश जी आज़ादी जी घुर कनि था। सिंधु जा ॿई किनारा सरसब्ज़ बनियूं ऐं ॿारा धरती असांजी सोनी, धरती असांजी सोनी।